अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु तव्हांखे ज़िप फाइल खे खोलण ऐं ज़िप फाइल खे ठाहिण जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं तव्हां खां पहिरीं तव्हां जेको फाइल मैनेजर तव्हां इनखे डाउनलोड करियो। फाइल मैनेजर खे तव्हां किथां डाउनलोड करिणो आहे उहो तव्हां प्ले स्टोर तां बि डाउनलोड करे सघो था। ऐं ॾिसो हीउ फाइल मैनेजर तव्हां इनखे ओपन करियो। ओपन करण खां पोइ ॾिसो तव्हां जंहिं शयूं तव्हां पहिरीं तव्हां उन शयुनि ते वञो ऐं तव्हां इनखे मथां जेको हथु रखंदा तव्हांजी ॾिसो तव्हां उनजे अंदरि मथां हथु थो रखां ऐं तव्हां सभिनी खे टिक करियो। टिक लॻायो। ॾिसो इहे शयूं आऊं तव्हांखे जेकी आहे सुभाणे जेकी वीडियो छॾींदुसि जेकी लोगो ठहणु तव्हां सेखारियो पियो सभु शयूं तव्हांखे उनजे अंदरि कमु ईंदियूं। ॾिसो हीउ जेको तव्हां इनजे अंदरि वञो ऐं जेको कंप्रेस लिखियलु आहे कंप्रेस तव्हां इन ते लिखंदा तव्हांजी ज़िप फाइल तयारु थी वेंदी। ऐं जेके तव्हांजो नालो लिखणु चेंज करण जो नालो तव्हां बिल्कुलु चेंज करे सघो था। ॾिसो मूंखे बि नालो इहो ई रखिणो आहे तव्हां बि नालो इन जे अंदरि इहो ई तव्हां ओके वारे निशान ते क्लिक कंदा त तव्हांजी ज़िप फाइल तयारु थी वेंदी। सो ओके वारे निशान ते तव्हां क्लिक कंदा तव्हांजी ज़िप फाइल तयारु थी वेंदी। सो मुंहिंजी तव्हांखे ॾिसंदो ॾेखारियां त ॾिसो हीअ जेकी ज़िप फाइल आहे मुंहिंजी तयारु थी वई आहे। ॾिसो हीअ ज़िप फाइल मुंहिंजी तयारु थी वई आहे। हाणे तव्हांखे ज़िप फाइल खोलण जो तरीक़ो ॿुधाईंदुसि। ज़िप फाइल कीअं खोलिजे। तव्हां इनजे मथां हिकु दफ़ो हथु रखो। सो वरी हेठि जेको कुंडो जेको निशान आहे तव्हां मोर जेको लिखियलु आहे तव्हां मोर जे अंदरि ऑप्शन जेको आहे तव्हां इनजे अंदरि वञो। ॾिसो इनजे अंदरि मोर जो ऑप्शन आहे तव्हां इनजे अंदरि मोर ते वञो ऐं मोर ते ॾिसो वञण खां पोइ ॾिसो एक्सट्रैक्ट लिखियलु आहे तव्हां इन ते एक्सट्रैक्ट ते क्लिक करियो। ॾिसो हाणे जेको विच में जेको लिखियलु आहे न एक्सट्रैक्ट टू द यूट्यूब चैनल तव्हां इनजे अंदरि क्लिक कंदा तव्हांजी ज़िप फाइल हिकिड़े फाइल में तव्हांजा जेकी शयूं हूंदियूं उहा तव्हांजी ज़िप फाइल खुली वेंदी। सो त हीअ त ज़िप फाइल खोलण जो तरीक़ो ऐं ज़िप फाइल ठाहिण जो तरीक़ो मां पहिरीं ॿुधायो आहे। ज़िप फाइल खोलण जो तरीक़ो इहो ॿुधायुमि। ॾिसो त हाणे जेके सिंधी फ़ॉन्ट आहिनि उनखे मां ज़िप फाइल जे अंदरि ठाहिणा आहिनि ऐं जेको टेलीग्राम जो चैनल जेको आहे उनजे अंदरि मूंखे छॾणा आहिनि त ऐं सिंधी फ़ॉन्ट जेके आहिनि उनजी बि फ़ॉन्ट ठाहींदुसि ऐं उहो बि तव्हांखे ठाहे सघे त सभ खां पहिरीं तव्हां सभिनी खे टिक लॻायो। ॾिसो तव्हां सभिनी खे टिक लॻाइणो आहे ऐं तव्हां इनखे हिकिड़ी ज़िप फाइल में तव्हां इनखे बंदि कंदा। सभिनी खे तव्हां टिक लॻायो। ठीकु आहे। ॾिसो काफ़ी सारा जमील नूरी नस्तलीक मखसूस रमज़ान जेका फ़ॉन्ट उनजे अंदरि इस्तेमालु कंदो जेको ॾिसो हाणे मोर वारो जेको ऑप्शन तव्हां इनजे अंदरि वञो ऐं कंप्रेस जेको लिखियलु आहे हीअ कंप्रेस तव्हां इनजे अंदरि क्लिक कंदा त तव्हांजी ज़िप फाइल तयारु थी वेंदी। हीअ जो ज़िप फाइल ठाहिण जो तरीक़ो ॿुधायां पियो। ठीकु आहे न। हाणे ज़िप फाइल खोलण जो तरीक़ो तव्हांखे ॾिसो ओके वारे निशान तव्हां इन ते क्लिक कंदा त तव्हांजी ज़िप फाइल तयारु थी वेंदी। ऐं इन खां पोइ ॾिसो ऐं जेको हले पियो तव्हांजी ज़िप फाइल तयारु थिए पई। ॾिसो त हाणे तव्हांखे ॾेखारियां त ॾिसो सिंधी फ़ॉन्ट ज़िप फाइल 9 MB जी हीअ ज़िप फाइल तयारु थी वई। हाणे सो इन ज़िप खे जेके तव्हां खोलणु चाहियो था तव्हां इनखे मथां हिकु तव्हां क्लिक करियो ऐं तव्हां टिक करियो। हिकु ज़िप फाइल तव्हां टिक करियो। ॾिसो हाणे जेको तव्हां ॾिसो मोर जो ऑप्शन लिखियलु आहे तव्हां इनजे अंदरि तव्हां मोर ऑप्शन ते क्लिक करियो ऐं जेको एक्सट्रैक्ट फाइल लिखियलु आहे तव्हां इनजे अंदरि क्लिक करियो। एक्सट्रैक्ट फाइल जे ॾिसो तव्हां इनते क्लिक कंदा तव्हांजी ज़िप फाइल खुली वेंदी। जेके तव्हां इनखे शेयर करणु चाहियो था ॾिसो इन ज़िप फाइल खे टेलीग्राम जे अंदरि बि रखणु चाहियो त तव्हां उतां बि हिन फाइल खे डाउनलोड करे सघो था। छो त हीअ फाइल कमाती फाइल आहे तव्हां इन काफ़ी सारी सिंधी फ़ॉन्ट बि इन जे अंदरि शामिलु आहिनि। ॾिसो त मां हिकिड़ी एप्लीकेशन जेके इन जे अंदरि रखी हुई तव्हां इनखे जेको डाउनलोड वारो ऑप्शन आहे तव्हां इन ते डाउनलोड कंदा तव्हांजी मोबाइल जे अंदरि सेव थी वञे पोइ इनखे तव्हां इनखे ज़िप फाइल खे खोलींदा त तव्हांजी सभु शयूं ॿाहिरि अची वेंदियूं। ॾिसो हीअ फ़ॉन्ट जा सिंधी फ़ॉन्ट मूं छॾिया आहिनि। ॾिसो हाणे तव्हांखे जेके तव्हां इनखे जोड़णु चाहियो था वधीक फ़ॉन्ट जेके तव्हां डाउनलोड करणु चाहियो था उनजो बि तरीक़ो मां तव्हांखे ॿी जेकी वीडियो ठाहींदुमि उनमें तव्हांखे ॿुधाईंदुसि।
दोस्तों हाणे तव्हां पिक्सल ऐप खे ओपन करियो जो त फ़ोन टैप तव्हांखे मां ॿुधाए छॾियां फ़ोन टैप तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदरि कीअं लॻाइजनि उहो मां तव्हांखे हिन वीडियो जे अंदरि ॿुधायां थो। ॾिसो हुन जे अंदरि कुझु लिखां थो। ए/री मूं हिन जे अंदरि लिखियो आहे। हाणे तव्हां ॾिसो ए वारो जेको ऑप्शन आहे तव्हां ॾिसो पिया ए वारे ऑप्शन जे अंदरि तव्हां वञो ऐं ॾिसो हाणे AB फ़ॉन्ट जेको तव्हां लिखियलु हूंदो त अॻियां तव्हां वञो ॾिसो AB फ़ॉन्ट लिखियलु हूंदो। ॾिसो ई AB फ़ॉन्ट लिखियलु आहे तव्हां इन जे अंदरि वञो। ॾिसो हाणे माए फ़ॉन्ट में तव्हां वञो हीअ माए फ़ॉन्ट लिखे तव्हां माए फ़ॉन्ट जे अंदरि वञो। ॾिसो काफ़ी सारा फ़ॉन्ट मुंहिंजे अंदरि डाउनलोड करे रखिया आहिनि तव्हां बि तव्हां ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो ऐं जेके तव्हां फ़ोन डाउनलोड कया आहिनि डाउनलोड वारे ऑप्शन में अचो टेलीग्राम जे अंदरि जेके तव्हां फ़ोन डाउनलोड कया तव्हांजे फ़ोटो बि टेलीग्राम जे अंदरि ई हूंदा ज़िप फाइल जे टेलीग्राम ज़िप फाइल जे ज़रिए ज़िप फाइल तव्हांखे खोलणी पवंदी उन खां पोइ तव्हांजा फ़ोन ऑटोमेटिकली तव्हांजे पिक्सल ऐप जे अंदरि सेव थी वेंदा। लिखियल तव्हां सिंधी फ़ोन जे अंदरि वञो ॾिसो तव्हांजा फ़ोन मुंहिंजा फ़ोन इन जे अंदरि पियल आहिनि तव्हां फ़ोन बि इन जे अंदरि लॻाईंदुसि। ॾिसो हीअ तव्हां इन सभिनी फ़ोननि खे तव्हां टिक मार करियो ऐं तव्हां इहे सभु फ़ोन तव्हां पंहिंजी पिक्सल ऐप जे अंदरि तव्हां सेव करियो। ठीकु आहे न। जेको इहो टैक्स वारो ऑप्शन जेको लिखियलु आहे इहो जेको ॾिसो तव्हां इन जे अंदरि वञो ऐं जेके सिंधी फ़ोन जेके ऑप्शन में तव्हांजा पियल आहिनि तव्हां सिंधी फ़ोन जे ऑप्शन में वञो सभिनी खे तव्हां टिक लॻायो। ॾिसो वरी जेको एडिट वारो एडिट सिलेक्ट तव्हां इन जे अंदरि क्लिक कंदा तव्हांजा फ़ोन पिक्सल ऐप जे अंदरि शामिलु थी वेंदा। ॾिसो त हाणे तव्हां AB फ़ोन जे अंदरि वञो सही ऑप्शन त ॾिसो तव्हां इन जे अंदरि वञो ऐं माए फ़ोन में वञो जेका फ़ोन तव्हांजा पियल आहिनि तव्हां इन जे अंदरि लॻायो। ॾिसो काफ़ी सारा फ़ोन मुंहिंजे फ़ोन इन जे अंदरि रखियल आहिनि। सही फ़ोन मूं इन जे अंदरि लॻायो आहे। सभु ॿियो फ़ोन जेको इन जे अंदरि लॻाइनि थो सही फ़ोन काफ़ी सारा फ़ोन आहिनि। दोस्तों तव्हांखे गुज़ारिश कंदुसि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो महिरबानी करे तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करियो ऐं हीअ वीडियो जेकी आहे तव्हां वीडियो खे जेके तव्हां लाइक बि ज़रूरु करियो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾियो। दोस्तों वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असांजे टेलीग्राम जेको ग्रुप थियल तव्हां इन जे अंदरि बि अची सघो था। ॾिसो अॼु जी इहा वीडियो काफ़ी आहे छो त अॼु तव्हांखे ज़िप फाइल खे खोलण ऐं ज़िप फाइल जो ठाहिण जो जेको मां तव्हांखे ॿुधायो आहे। ॾिसो हीअ काफ़ी सारा फ़ोन मुंहिंजा पियल आहिनि। ॾिसो अॼु जी इहा वीडियो जेकी तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो मुंहिंजी महिरबानी तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।